जेकॾहिं गुफ्तगू ॿुधणी आहे त पोइ महिरबानी करे वेही रहो ताकि तव्हांजे बीहण जे करे साथियुनि खे तकलीफ़ न थिए। बीठल साथी सभु वेही रहनि। जेका थकिजी पिया आहिनि साथी मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आहे उहे वञी सघनि था। जेका जलसे में रहण चाहिनि था उन्हनि जे ख़िदमत में गुज़ारिश आहे त महिरबानी करे वेही रहनि। बीठल न रहनि साथी। अब मां सिंधीअ में थो ॻाल्हायां, आगे समझ में नथी अचे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ونشهد أن محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل وقد قال النبي صلى الله عليه وسلم أصحابي كالنجوم فبأيهم اقتديتم اهتديتم صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قابل صد احترام जनाब सदर जलसा ओहदेदारान जमीयत उलमा इस्लाम अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम अराकीन खानवादाए हजरत हालेजवी पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों मजामे असहाब सुफ़ा हम्मादिया में अजीम उशान फकीदुल मिसाल तारीख साज शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस जे इनेकाद ते
बिरादर अजीज, हजरत साईं ज़बीहुल्लाह हालेजवी साहब के दिल जे गहरा इंसा मुबारकबाद पेश करियां तो ऐं बारगाहे खुदाबंदी में दुआ गुहा अल्लाह तबारक व तआला हिन इदारे के क़यामत जो सुबह ताईं शाद ऐं आबाद बनाए ऐं अल्लाह तबारक व तआला हिन इदारे के मीनारे नूर बनाए ऐं रब्बे करीम हिन इदारे जे ज़रूरियात के पूरो फरमाए ऐं माण्हुनि जे दिलनि के खूब खूब हिन इदारे जे तरफ़ माइल ऐं मुतवज्जिह फरमाए। बिरादरान अजीज, मां पहिरियां मुंहिंजे मुकर्रम मौलाना मोहम्मद इसहाक लिगारी साहब, मुझे भा मौलाना मोहम्मद साले इंधन साहब, हजरत सईं अब्दुल क़य्यूम हालेजवी ज़ामत बरकातुल आलिया पंहिंजा मारूज़ात अवां जे साम्हूं रखिया। मुख्तसर वक्त में बचार गालियों अर्ज करण चाहियां थो। उम्मीद करियां थो तव्हां मुंहिंजे मारूज़ात के दिल जे कननि सां ॿुधंदव। शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस इस्लामी महीनों मुहर्रमुल हराम जो महीनों जेकॾहिं हिन शइ ते नज़र कजे त अॼु मुसलमाननि जा नौजवान जनवरी जी पहिरीं रात ते फायरिंगियूं करे, फटाका बारे, महफिलूं करे, नए साल जो आगाज ऐं इफ्तिताह कंदा आहिनि। शायद इहा ॻाल्हि तव्हां असां खां विसरी वई आहे त मुसलमाननि जे साल जो आगाज जनवरी जे महीने खां नाहे थींदो। जनवरी जे महीने का काफरन जे साल जो आगाज थींदो। मुसलमानन जे साल जो आगाज मुहर्रम जे महीने का थींदो। काफर साल जे आखिरी महीने दिसंबर में भी नचंदा ऐं कुॾंदा आहिनि। ऐशो इशरत ऐं अयाशी जूं महफिलूं गरम कंदा आहिनि। त काफर साल जे पहिरें महीने में भी अयाशी जूं महफिलूं गरम करे साल जो इस्तकबाल कंदा आहिनि। लेकिन मुसलमाननि जे महीने मुहर्रम ते नजर कजे ऐं मुसलमाननि जे आखिरी साल जे महीने ज़िलहज ते भी नजर कजे त मुहर्रम जो महीनो भी कुर्बानिन सां भरियल महीनो नजर ईंदो। ज़िलहज जो महीनो भी कुर्बानिन सां भरियल नजर ईंदो। मुहर्रम जो महीनो भी शहादतुन जो महीनो नजर ईंदो। ज़िलहज जो महीनो भी शहादतुन सां भरियल महीनो नजर ईंदो। मुसलमानन के ज़िलहज जो महीनो भी इहो पैगाम ॾेई रहियो आहे त तव्हां असांजे ज़िम्मे दुनिया जी ऐश ऐं इशरत न आहे। त मुहर्रम जो महीनो भी पैगाम ॾेई रहियो आहे त तव्हां असांजे ज़िम्मे दुनिया जी ऐश ऐं इशरत न आहे। ज़िलहज जो महीनो भी पैगाम ॾेई रहियो आहे त मुहर्रम जो महीनो भी पैगाम ॾेई रहियो आहे। ज़िलहज जो महीनो भी दर्श ॾेई रहियो आहे त मुहर्रम जो महीनो भी दर्श ॾेई रहियो आहे त मुसलमाननि जी ज़िम्मेदारी ऐश ऐं इशरत न आहे। मुसलमाननि जी ज़िम्मेदारी वक्त जे यज़ीदन सां मुहादो अटकाए करे फारूकी किरदार के जिंदा करणो आहे। उस्मानी किरदार के जिंदा करणो आहे। हैदरी ऐं हुसैनी किरदार के जिंदा करे वक्त जे यज़ीदन सां अखियूं अखियुनि में मिलाए करे हक़ ऐं सदाकत जा नारा बुलंद करणा है। नारा तकबीर। जमीयत उलमा इस्लाम
जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी। अज़ीज़ाने मुकर्रम, मां लंबे चौड़े मौजू में तफ़सील में वञण नथो चाहियां। मौजू जे मुनासिबत सां चंद ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां थो। अॼु असांजे मथां इहो इल्ज़ाम आहे, कुछ माण्हुनि खे मुहर्रम जो महीनो अलाट कयो वियो आहे, दस्तावेज़ ते लिखो ॾिनो वियो आहे त हे मुहर्रम जो महीने जा ठेकेदार तव्हां आहियो। कुछ माण्हुनि खे रबीउल अव्वल जो महीनो अलाट कयो वियो आहे, दस्तावेज़ ते लिखो ॾिनो वियो आहे त रबीउल अव्वल जा ठेकेदार तव्हां आहियो। जेका रबीउल अव्वल जा ठेकेदार पाण खे सम्झनि था, उन्हनि जो ख़्याल आहे त हे हज़रत बेरवी, हज़रत अमरोटी, हज़रत खालिदवी जा रूहानी बचड़ा, हे शहीद खालिद महमूद सुमरे जा दीवाना ऐं परवाना मदीने जे मीर खे नाहिन मञीदा। उन्हनि मशहूर कयो आहे हुज़ूर जा गुस्ताख़ आहिनि, जिन खे रबीउल अव्वल अलाट कयो वियो आहे, उहे तव्हांजे बारे में ख़्याल था कनि त हे हुज़ूर जा मुनकिर आहिनि। ऐं वरी जिन खे मुहर्रम अलाट कयो वियो आहे, उन्हनि जो ख़्याल आहे त हे अलीअ जा मुनकिर आहिनि, हे मुर्शिद हुसैन जा मुनकिर आहिनि। हे रब जो पाक क़ुरान हथनि में खणी तो चवां त कूड़ था ॻाल्हाइनि, बकवास था कनि, कूड़ था ॻाल्हाइनि। हे रब जो क़ुरान हथनि में खणी तो चवां त असां मदीने जे मीर जा ग़ुलाम ऐं नौकर आहियूं। हे मुंहिंजो अक़ीदो, मुंहिंजे जमात जो अक़ीदो, अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदिन जो अक़ीदो, हे हज़रत खालिदवी जे रूहानी बचड़न जो अक़ीदो त खुदा जी खल्कल सजी खुदाई खे गॾु कर, हूरो फलक खे गॾु कर, चोरियं तबक खे गॾु कर, नबातात खे बनातात खे गॾु कर, पीर गॾु कर, फ़कीर गॾु कर, ज़ाकिर गॾु कर, ज़बार गॾु कर, खुदा जी खल्कल सजी खुदाई गॾु कर। को माईअ जो पट मदीने जे मीर जो मुक़ाबलो नथो करे सघे। मदीने जे मीर जो शान सभिनी खां मथे, हुज़ूर जो शान जिन खे पक्का उहे ॻाल्हाइनि, हुज़ूर जो शान मदीने जे मीर जो इनकारी लानतिया जहन्नमिया काफ़रा, हुज़ूर जो इनकारी। अब जंहिंखे पक्का हुज़ूर जो इनकारी लानतिया, वो ज़बान चोरे सवाब थींदो। मदीने जे मीर जो इनकारी, हुज़ूर जो इनकारी, लानतिया जहन्नमिया काफ़रा। ऐं हे बि मुंहिंजो अक़ीदो आहे, हे रब जो क़ुरान हथनि में आहे। मुर्शिद अबू बकर भी मुझे मथे जो ताज आ, मुर्शिद उमर भी मुझे मथे जो ताज आ, मुर्शिद उस्मान भी मुझे मथे जो ताज आ। मुर्शिद अबू बकर, मुर्शिद उमर, मुर्शिद उस्मान जे मोहब्बत का सबो मुझो ईमान पूरो कोन है। हे हजरत बेरवी अमरोटी खालिदवी जे रूहानी बचड़न जो अकीदो, अहले सुन्नत वल जमात जो अकीदो त मुर्शिद अबू बकर, मुर्शिद उमर, मुर्शिद उस्मान जे मोहब्बत का सबो भी मुझो ईमान पूरो कोन है। बिल्कुल यही मुर्शिद हसन, मुर्शिद हुसैन ऐं मुर्शिद अली जे मोहब्बत का सबो भी मुझो ईमान पूरो ही कोन है। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, शान सहाबा, शान हसनैन। बल्कि मांखे हीअं चवण दे, हे मुझो अकीदो आ, मुझो ईमान आ, मुर्शिद अली जो इनकारी भी लानती आ, मुर्शिद अली जो इनकारी लानती आ, जहन्नमी आ। मुर्शिद हसन, मुर्शिद हुसैन जो इनकारी भी लानती ऐं जहन्नमी आ। तोखे गलत बुधायो तूं त हुजूर के नाहिन मञीदा, तोखे गलत बुधायो तूं त मुर्शिद अली के, मुर्शिद अली जो इनकारी लानती ऐं जहन्नमी, मुर्शिद हुसैन जो इनकारी लानती ऐं जहन्नमी। तो घोट की वारा मांखे चवण दे, जी मुर्शिद अली जो इनकारी लानती ऐं जहन्नमी, मुर्शिद हसन ऐं हुसैन जो इनकारी लानती ऐं जहन्नमी हो। बिल्कुल यही मुर्शिद अबू बकर, मुर्शिद उमर, मुर्शिद उस्मान जो इनकारी भी लानती ऐं जहन्नमी। ताको वधीक चाचे जो जोश आ, तकबीर जो नारो ये बुलंद न थींदो आ जीअं तहां बुलंद कयो। नारा तकबीर,
थोड़ो अञा अॻिते हलो, थोड़ो अञा अॻिते हलो। खत्म नुबुव्वत जवाब ॾियो। चाचा ॻाल्हाए। खत्म नुबुव्वत, ताज ओ तख्त खत्म नुबुव्वत, ताज ओ तख्त खत्म नुबुव्वत। अञा थोड़ो अॻिते हलो। मुस्तफा का हम सफर। अबू बकर जा आशिक ॻाल्हाइनि। मुंहिंजे मुर्शिद अबू बकर जा आशिक ॻाल्हाइनि। उहो मुंहिंजो मुर्शिद अबू बकर रब्बे मोहम्मद जो कसम मुर्शिद अब्बास जो पार मदीने जे मीर जे कुल्हनि ते, मुर्शिद हसन हुसैन जो पार मदीने जे मीर जे कुल्हनि ते, खत्म नुबुव्वत जो पार मदीने जे मीर जे कुल्हनि ते, मदीने जो मीर मुर्शिद अबू बकर सिद्दीक जे कुल्हनि ते। मांखे चवण ॾे मोहरे नुबुव्वत, मोहरे नुबुव्वत मदीने जे मीर जे कुल्हनि ते, खत्म नुबुव्वत अबू बकर सिद्दीक जे कुल्हनि ते। मुस्तफा का हम सफर। हज़ारनि जो इज्तिमा वा, मादी कुकड़ वारो आवाज न खपे, मुजाहिदन वारो आवाज खपे। मुस्तफा का हम सफर, मुस्तफा का हम सफर। गली गली नगर नगर, उमर 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 उमर, गली गली नगर नगर। केड़ो उमर? अव्वल मन अस्लम अला निज्जतिन फहुवा उमर, अव्वल मन फतहल बाबल काबा फहुवा उमर, अव्वल मन हाजर अला निज्जतिन फहुवा उमर। वो मुंहिंजो मुर्शिद उमर जंहिं नाराहणी इस्लाम कबूल कयो। वो मुंहिंजो मुर्शिद उमर जे नाराहणी काबे जा दरवाजा खोल रहा। सुभान अल्लाह में सुस्तिया। उमर जा नौकर ॻाल्हाइनि। मुंहिंजे मुर्शिद उमर जा नौकर ऐं आशिक ॻाल्हाइनि। अव्वल मन अस्लम अला निज्जतिन फहुवा उमर, अव्वल मन हाजर अला निज्जतिन फहुवा उमर। ये सब को पहिरियों नाराहणी हिजरत कई, उहो मुंहिंजो मुर्शिद उमर। गली गली नगर नगर, जामे कुरान हाफिज कुरान, जामे बल्कि हीअं चवां मुस्तफा का नूरुल ऐन। तहां चवंदव ज़िन्नूरैन ज़िन्नूरैन, मुस्तफा का नूरुल ऐन, मुस्तफा का नूरुल ऐन। उहो मुंहिंजो मुर्शिद उस्मान जंहिंजे करे अल्लाह सहाबा इकराम के खुशखबरिन मथां खुशखबरियूं ॿुधायूं। उहो मुंहिंजो मुर्शिद उस्मान जंहिंजे करे मदीने जे मीर 1400 सहाबा खां बैत रिज़वान वरती। उहो मुंहिंजो मुर्शिद उस्मान जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो मौला मां मोहम्मद उस्मान खां राज़ी हां, तूं बि उस्मान खां राज़ी थी वञ। चमन चमन गली गली, अली अली करण वारनि के ॿुधायो त अलीअ जा असुल वारिस असां आहियूं। मुंहिंजो मुर्शिद अली पटके वारो हो, असां पटके वारा आहियूं। मुर्शिद अली पिटके वारो हो, पटके वारो हो। ॻाल्हायो न था। मुर्शिद अली पिटके वारो हो, पटके वारो हो। मुर्शिद अली मस्जिद वारो हो या अॻिते पाण समझी वञो, मुर्शिद अली मस्जिद वारो हो या मेखाने वारो हो? ॻाल्हायो नथा। मुंहिंजो मुर्शिद अली दाढ़ीअ वारो हो या दाढ़ीअ कूड़ियो हो? मुंहिंजो मुर्शिद अली कुरान जो कारी हो या न हो? हाँ हाँ, मुर्शिद अली जा वारिस असां ही हो। हे मुर्शिद अली पटके वारो, हे असां पटके वारो। मुर्शिद अली दाढ़ी वारो, मुर्शिद अली हाफिज कुरान, असां मुर्शिद अली जा वारिस आहियूं। एक दफा मोहब्बत सां वरी मां जैनन नारन के दोहरायो। तहफ्फुज़ खत्म नुबुव्वत, ताज ओ तख्त खत्म नुबुव्वत, मुस्तफा का हम सफर, मुस्तफा का हम सफर। गली गली नगर नगर, मुस्तफा का नूरुल ऐन। चमन चमन गली गली, चमन चमन गली गली। ऐं आखिर में तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन, या हुसैन या वाह हुसैन, या हुसैन या वाह हुसैन।
मुर्शिद हुसैन वाह जो निभाए वे, वाह जो वक्त चे यसीतन सा विढ़ी वे, वाह जो नौने मोहम्मद के सुन्नत के जिंदा करे वे, वाह जो नमाज में सजदे जे हालत में शहादत के आला रुतबे ते फाइज थी वे। तो के या मुबारक हुजे, मुके वाह मुबारक हुजे जो त रब कुरान में तो फरमाए वला तकुलु लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। मुझे मुर्शिद हुसैन हारायो न है, मुर्शिद हुसैन खट्यो खट्यलन ते या न है कभी, खट्यलन ते वाह कभी आ इन जे करे मां कल भी चयो हो अज भी चवां थो तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन। हुसैन जा आशिक ॻाल्हाइनि, मुर्शिद हुसैन जा आशिक ॻाल्हाइनि, तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन। वाह हुसैन वाह हुसैन। अजीजान मोहतरम, जिलहज जो महीनों भी कुर्बानियों तो से खारे, मुहर्रम जो महीनों भी कुर्बानियों तो से खारे। मुझे मुर्शिद हुसैन करबला जी रेगज़ार धरती थे यजीद जे हथ ते बचत का इनकार कयो। इन जे करे जो यजीद के नाहक समझो अज मुहर्रम जो महीनो तो खाए मुखां या डिमांड छो करे, तो खाए मुखां यो मुतालबो छो करे। असां हिते वेही रुगो जज्बाती नारा न हणूं, रुगो जज्बाती तकरीरूं न कयूं, बल्कि यो वचन ऐं फ़ाइदो कयूं त जैसी ताईं सिस्सीअ में साह आहे हुसैनी किरदार के जिंदा कंदे वक्त जे यज़ीदन सां मुहादो अटकाईंदासीं। ॻाल्हायो न था, ॻाल्हायो न था, ॻाल्हायो न था। ख़त्म नबूवत जा दुश्मन हुसैनी हिन या यज़ीदी हिन? ॻाल्हाए न थो, शक अथई? अबा ख़त्म नबूवत जा दुश्मन हुसैनी हिन या यज़ीदी हिन? कायदियानियत के मुल्क में वधाइण वारा हुसैनी हिन या यज़ीदी हिन? अबा मदरसन जे निसाब तालीम के तब्दील करण वारा हुसैनी हिन या यज़ीदी हिन? ॻाल्हायो न था। मस्जिद ने मदरसन के ड्राहण वारा हुसैनी हिन या यज़ीदी हिन? ॻाल्हायो न था। करतारपुर जो बॉर्डर कायदियाननि जे लाइ खोलण वारा हुसैनी हिन या यज़ीदी हिन? कायदियाननि के थर में मरकज खोले ॾियण वारा हुसैनी हिन या यज़ीदी हिन? पक पक माण्हुनि के बेरोजगार करण वारा हुसैनी हिन या यज़ीदी हिन? ॻाल्हायो न था। मुल्क जी दाख़िला ऐं ख़ारजा पॉलिसी तबाह करण वारा हुसैनी हिन या यज़ीदी हिन? ॻाल्हायो न था। शक अथव छा? जेके पक्का उहे ॻाल्हायो। अबा भला मां ग़लत ॻाल्हि थो कयां छा? करतारपुर जो बॉर्डर कायदियाननि जे लाइ न आहे खुलियो? मुंहिंजे क़ाइद मौलाना फजलुर रहमान 15 साल पहिरियां चयो हो त इमरान खान पाकिस्तान जो नुमाइंदो न है, इमरान खान अमेरिका जो यहूद ऐं हनूद जो नुमाइंदो है। अज वक्त साबित कयो त इमरान खान मुसलमानन जो नुमाइंदो न है, इमरान खान काफरन जो नुमाइंदो। इमरान खान पंहिंजे दौरे इक़्तिदार में करतारपुर जो बॉर्डर कायदियाननि जे लाइ खोलियो, थर में कायदियाननि के मरकज खोले ॾिनो, कराची में मरकज खोले ॾिनो। थर में रुगो 400 मरकज आहिनि जाते मासूम बच्चन के गुलाम अहमद कादियानी पढ़ायो थो वञे। मीरपुर खास, उमरकोट, थरपार कर 3 ज़िलनि में नादरा जे लिस्टन में कायदियानी जो खानो इमरान खान खत्म करे छॾियो। का ख़बर न है त कायदियानी केरा मुसलमान केरा। रुगो एतिरो न, नवाब शाह में हे तांजी अमेरिका जी, बरतानिया जी, कैनेडा जी ॻाल्हि नथो कयां। हे पंजाब जी, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान जी ॻाल्हि नथो कयां। बाबुल इस्लाम सिंध जी ॻाल्हि थो कयां। नवाब शाह जे हिकड़े शहर में कायदियाननि 38 मुबल्लिग रखिया आहिनि, जिन मां 6 मर्द आहिनि, 32 औरतूं आहिनि ऐं उहे 38 मुबल्लिग कायदियाननि जा घर घर वञी करे मुसलमाननि जी अमड़िन भेनरुनि ऐं न्याणियुनि खे ख़त्म नबुवत जो, मदीने जे मीर जे ख़त्म नबुवत जो मुनकिर बणाए करे गुलाम अहमद कायदियानी जो पैरोकार बणाए रहिया आहिनि। हे तव्हांजी सिंध जी ॻाल्हि थो कयां।
ओ घोट की वारो सुभाणे जेकॾहिं हौज़ कौसर ते मदीने जे मीर तहां को सवाल कयो त तहां जे हूंदे सूंदे तहां जे शहर में मुझे खत्म नबूवत ते धाड़ा पिया लगन तहां केड़ो किरदार अदा कयो सुभाणे केड़े मुंह सां मदीने जे मीर जो सामनो कंदो खत्म नबूवत ते धाड़ो कायदानिन जला मराकिज़ खोलिया विया मदरसन जे निसाब तालीम में तब्दीली मदरसन के वजीर वजारत तालीम जे अंडर में ॾियण जुगालियो 25-30 लख नौजवानन के बेरोजगार कयो वियो इंक्रोचमेंट जे नाले ते माण्हुनि जे घरनि ऐं झुगिन के ड्राथो वियो दाख़िला ऐं ख़ारजा पॉलिसी तबाह कई वई ऐं हाणे हिकु सोचियल समझियल साज़िश जे तहत क़ौम के लिसानी बुनियादन ते क़बाइली बुनियादन ते ऐं मज़हबी ऐं मसलकी बुनियादन ते विढ़ाइण जी कोशिश कई वई चंद्रीअ पहिरियां तव्हां ॿुधो त नारो हयो कराची को अलग सूबा बनाएंगे तव्हां ॿुधो या न ॿुधो कराची को अलग सूबा बनाएंगे तव्हांजे पीउ जी आहे कराची जो तव्हां अलग सूबो बणाईंदव कंहिं बि सूरत में सिंध जी तक़सीम क़बूल न कंदासीं हिकिड़े बेशक चयो आहे जेका मासां हली सघो निभाए सघो मुड़स माण्हू थी करे जान तिरीअ ते रखी सघो उहे ॻाल्हाईंदा हलो नारा तकबीर सिंध जे गद्दारन ते सिंध विढ़ाईंदड़न ते अल्लाह अकबर जी सदा मुजाहिदन वांगुर नारा तकबीर नारा तकबीर कायदे सिंध कदम बढ़ाओ लिसानी बुनियादन ते मुहाजिर सिंधी जी लड़ाई करण पई वञे पख्तून ऐं बलोच खे विढ़ायो पियो वञे कराची के अलग करण जी साज़िश लोकल नुमाइंदन जी न है आलमी कुव्वतुन ऐं आलमी इस्तेमार जी है आलमी कुव्वतूं पाकिस्तान जे समुंड जे किनारे ते नओं मुल्क ॾे करे पाकिस्तान के टोड़ण जो हिन जमीयत उलमा इस्लाम सिंध जी तक़सीम के पाकिस्तान जी तक़सीम थी समझे कंहिं भी कीमत ते सिंध के भी तक़सीम थियण न ॾींदासीं त पाकिस्तान के भी तक़सीम थियण न ॾींदासीं लिसानी बुनियादन ते झेड़ो क़बाइली बुनियादन ते झेड़ा तव्हांजे घोटकीअ में सरदार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि या कोन्हनि आहिनि या कोन्हनि मां ॿिन्ही सरदारनि खे चयो त जमीयत उलमा इस्लाम किरदार अदा करण जे लाइ तयार आहे असां सालसी जो किरदार अदा कंदासीं जेकॾहिं ॿई सरदार जमीयत उलमा इस्लाम जे मथां एतमाद कनि त जमीयत उलमा इस्लाम उन्हनि जे विच में सुलह कराइण जे लाइ तयार आहे छो त जमीयत उलमा इस्लाम समझे थी त हिन लिसानी बुनियादन ते जेको एजेंडो आहे इहो लोकल एजेंडो न आहे आलमी एजेंडो आहे इमरान खान जिन जो एजेंट है उन्हनि जो एजेंडो कबाइली बुनियादन ते कौम के विढ़ाइण लोकल घोटकी जो एजेंडो कोन्हे सिंध जो एजेंडो कोन्हे आलमी इस्तेमार जो एजेंडो है आलमी इस्तेमार चाहे थो त कौम के लिसानी बुनियादन ते विढ़ाइजे कबाइली बुनियादन ते विढ़ाइजे ऐं कौम के मजहबी ऐं मसलकी बुनियादन ते विढ़ाइजे ऐं तव्हां ॾिठो त मुहर्रम में चंद मलून टक्के जा मलून इस्लामाबाद में ऐं कराची में उथी बीही करे हज़रात सहाबा इकराम जे शान में गुस्ताखी कनि था गुस्ताखी कंदड़नि मलूननि ते लानत सां गॾु जमीयत उलमा इस्लाम इहो मुतालबो कयो त इन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे इन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे छा इहो मुतालबो दुरुस्त आहे अब सहाबा इकराम जे शान में गुस्ताखी कंदड़ मलूनन के कैफ़रे किरदार ताईं पहुंचण घुर्जे या न पहुंचण घुर्जे लेकिन असां समझूं था इन साज़िश जे पोयां भी आलमी एजेंडो मुहर्रम में शिया सुन्नी के आमो सामो करायो वियो ऐं रबिउल अव्वल में शायद साज़िश त देवबंदी बरेलविन के आमो सामो करायो वञे अब ये सब किरदार हुसैनी हिन या यजीदी हिन ॻाल्हायो नथा दीन जे दुश्मनन इस्लाम जे दुश्मनन खत्मे नबुव्वत जे दुश्मनन सां भी मुहादो अटकाईंदासीं हे मुहर्रम जो पैगाम है त वक्त
जे यज़ीदन सां विढ़ी करे हुसैनी किरदार खे ज़िंदा कंदासीं, खत्म नबुव्वत जी भी चौकीदारी कंदासीं, मस्जिद ऐं मदरसे जी भी चौकीदारी कंदासीं, ॾोढ़ी ऐं पटके जी भी चौकीदारी कंदासीं, समाजड़ी सिंध जी भी चौकीदारी कंदासीं, त वतन अज़ीज़ पाकिस्तान खे भी इन्हनि बैरूनी एजेंडनि जे साज़िशनि खां बचाईंदासीं इंशाअल्लाह। केड़ा केड़ा इंशाअल्लाह था चवनि? छा तव्हां वक़्त जे यज़ीदन सां विढ़ंदव? आवाज़ नथो अचे। तव्हां ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी कंदव, नामूस सहाबा जी चौकीदारी कंदव, मस्जिद ऐं मदरसनि जी चौकीदारी कंदव, ॾाढ़ी ऐं पटके जी चौकीदारी कंदव, मुल्क ऐं क़ौम ऐं सिंध खे लिसानी क़बाइली मज़हबी छेड़नि खां बचाइण जे लाइ पंहिंजो किरदार अदा कंदव। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? आहे को इंशाअल्लाह चवण वारो? ऐं जमीयत उलमा इस्लाम जा सिपाही बणजी करे मैदान ते किरदार अदा कंदव। अब किरदार अदा कबो पो वक्त जे यज़ीदन सां विढ़ंदे विढ़ंदे हुसैनी सुन्नत अदा कंदे कंदे जेकॾहिं मौत अची वियो त अल्लाह जो कसम सौदो सस्तो आहे। केड़ा केड़ा मैदान ते निकिरंदा? पक सां सभु निकिरंदव। सिर ॾियणो पवंदव, जान घोरड़ी पवंदव, बच्चा कुर्बान करना पवंदव। ये कूक तिखी ती रखा खंजर खां तिखी हो, ये भूख थदी ही रखा ओथर खां तिखी हो। वह मंज मक़ामन में सुती पंजा मगर जे ही क़ौम उठी पई त पो महशर खां तिखी। नारा तकबीर, ताजदार ख़त्म नबुव्वत। अब इन्हनि साज़िशुनि जो मुक़ाबलो करण जे लाइ मौलाना फज़लुर रहमान जे हर हुकूमत लब्बैक चवंदव, हज़रत साईं हालेजवी जे हर हुकूमत लब्बैक चवंदव, मैदान ते मुंहिंजा बाह बेली थी करे बीहंदव। छो त नबी की इज्जत और हुर्मत पे मरना, आए नीमो है सरे मक्तल भी उनका जिक्र करना, आए नीमो है डराता है मुझे क्या दारो रसन से अरे नादा। आए नीमा लब्बैक 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 लब्बैक। अजीज़ान मोहतरम, इन्हनि साज़िशुनि जो मुक़ाबलो करण जे लाइ, इन्हनि यज़ीदी किरदार जो मुक़ाबलो करण जे लाइ, ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी जे लाइ, दीन इस्लाम जे चौकीदारी जे लाइ, ॾाढ़ी ऐं पटके जी चौकीदारी जे लाइ, मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी जे लाइ, सहाबा जे इज्जत ऐं नामूस जे चौकीदारी जे लाइ, समाजड़ी सिंध खे वागुन जे वातन में आजाद कराइण जे लाइ, पाकिस्तान के हकीकी मानाउनि में इस्लामी फिलाही रियासत बणाइण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम 29 नवंबर सितंबर तो हले अक्टूबर छड़े नवंबर 29 नवंबर ते लारकाने में तव्हांजे मुंहिंजे मरहूम शहीद कायद खालिद महमूद सुमरो के खराज अकीदत पेश करण जे लाइ उन जे याद में तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबुव्वत ऐं दिफ़ाए सहाबा जे नाले सां मिलियन मार्च करण जो ऐलान कयो, जंहिंमें कायद जमीयत शिरकत कंदा। छा घोटकी मां लखें फर्ज़ंदाने तौहीद 29 नवंबर ते लारकाने पहुचंदा। अल्लाह साईं तव्हांजो ऐं असांजो हामी नासिर साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग।